सखर डिवीज़न जे 105 क़ौम परस्त जमातुनि जे कारकुननि पाकिस्तान जे गोल्डन जुबली जे मौक़े ते क़ौमी धारा में शामिल थियण जो ऐलान करे छॾियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर गफ़ूर शेख मूजिबि सखर प्रेस क्लब में सखर ज़िले जे 45, घोटकी 30 ऐं ख़ैरपुर जे 30 क़ौम परस्त कारकुननि क़ौम परस्त पार्टियुनि खे हमेशा लाइ अलविदा करे क़ौमी धारा में शामिल थियण जो ऐलान कयो। उन मौक़े ते अब्दुल हमीद शेख, अली जतोई, सईद शर, अता मोहम्मद शर, मोहम्मद सिद्दीक, तारिक हुसैन, इरफान अली, ग़ुलाम यासीन, अयाज़ दस्ती ऐं ॿियनि जो चवणु हो त असां भटकियल रस्तो छॾे पाकिस्तान जे फलाह बहबूद, तरक़ी ऐं ख़ुशहाली जे लाइ कमु कंदासीं। हुकूमत खे घुर्जे त नौजवाननि खे वधि खां वधि रोज़गार जा मौक़ा ॾिए। उन मौक़े ते प्रेस कॉन्फ्रेंस में शरीक समूरनि नौजवाननि हथनि में पाकिस्तान जा झंडा खणी पाकिस्तान जे हक़ में नारेबाज़ी कई। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।